अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 16 अप्रैल सैटरडे ऐं मां हिते वेठी आहियां। 9 थिया आहिनि हिन महिल। अॼु असांजी कमवारी ज़हरा बि आई, हुनजी भेण बि आई त जल्दी कमु करे हली वयूं ऐं असांजी सुबुह सवेर खां लाइट बंदि आहे। सो अॼु इरादो मुंहिंजो इलाही देरि सुम्हण जो, पर उहो पूरो कोन थी सघियो। सुराण बि घर में आहे ख़ैर सां, छो त हिन रमज़ान में जेके सैटरडे आहिनि उहे हुननि जी मोकल आहे। सो मां हिते वेही इंजॉय पई कयां ऐं सम्झ में न पियो अचे त सुबुह सुबुह सां छा कयां। अॻु में ई कल्ह खां सदमो आहे सिलाई मशीन जे ख़राबु हुजण जो। सो अॼु उहो त कुझु करे नथो सघिजे फ़िलहालु। हिते पथर मां इहे इलाही अरसे खां इहे वठी रखिया हुया जेके लाहौर मां, त मां कंहिं कुंडीअ में न विधा, अॼु इन्हनि में विधो आहे। ऐं मां ईअं ई हिते हिकिड़ो ख़ूबसूरत सीन क्रिएट पई कयां वण हेठां। नंढिड़ो घरु आहे ऐं इहे घरु जेको आहे, इहे त शयूं नंढियूं मां वठंदी रहंदी आहियां उन मां सेकेंड हैंड मार्केट मां। सो हीउ नंढिड़ो प्लास्टिक जो घरु हो, उॾरे पियो त मां हिन में पथर विझी छॾियो आहे अंदरां। त ॿारनि वांगुरु वेठी हुई खेॾां ऐं मज़ो पियो अचे ॾाढो। हिन कुंडीअ में बि पथर विधा आहिनि ऐं ॿियो त काफ़ी कचिरो कढियमि। हालांकि छोकिरी सफ़ाई करे वई, पोइ अची मां कचिरो कढियो, पोइ वरी हुन खां खणायो अथमि। ऐं हिते मां तव्हांखे ॾेखारियां मुंहिंजो जेको हो सॉन्ग ऑफ इंडिया हो हिन बोतल में, उहो न लॻो त हाणे उछलाए छॾियमि, ॻरे पियो। ऐं हे जेको हे हिन में ॾिसो केॾियूं सारियूं रूट्स माशाल्लाह निकितियूं आहिनि, है न। त इहो मां हाणे हिन कुंडे में पोखींदमि। हिन में मां पोखियो हुयो अम्ब्रेला पाम, पर उहो लॻी न सघियो, उहो सड़ी वियो। बसि इहो ई उन्हनि जी क़िस्मत आहे, कॾहिं लॻी था वञनि कॾहिं नथा लॻनि। त हीअ कुंडी हाणे ख़ाली पई आहे, त मां कोशिशि कंदमि त हे वारो प्लांट जेको आहे मां हिन में पोखे छॾियां। ऐं लाइट ईंदी त अॼु मूंखे ॿाहिरि त ख़ासि तौर ते पाणी ॾियणो आहे सभिनी में। सो ॾाढो माना हवा एॾी प्यारी थी लॻे हिते जंहिंजी हद न आहे। त घटि में घटि सुबुह सवेर को बोरियत जो या तंग थियण जो या गर्मीअ जो को सीन कोन्हे को। सो ईशल सुती पई आहे, कमरे जी दरी मां फुल खोले छॾी आहे त जीअं हुनखे हवा लॻंदी रहे। ऐं हुनजे नसीब में अॼु इलाही देरि लाइट हली वई आहे सवेर। सो असांजो इरादो इहो ई हुयो, मां सुञाण खे चयो त कम वारी माई अचे त मुंहिंजे कमरे जो दर ॾेई छॾिजांइ, असां ॿई सुती पियूं हुयूंसीं। पर बसि ईअं थींदो अथव कॾहिं कॾहिं। त ॿुधाइजो त तव्हांखे मुंहिंजो हीअ क्रिएटिविटी, हीअ सीन, हीअ व्यू हिते कीअं लॻो आहे तव्हांखे। लाइट 2 कलाकनि में अची वई हुई ऐं मां हिते इहे प्लांट हिन में पोखे छॾियो आहे। सो इहो हिते लॻी वियो आहे। हुनखां सवाइ हिन महिल थिया आहिनि 11 ऐं हाणे मां वेंदमि ॿाहिरि। सिलाई मशीन हिते कढी रखी आहे ऐं असांजो पंहिंजो ई रिक्शा वारो कॉलोनी जो हिते बीठो हूंदो आहे ॿाहिरि, हुनखे फ़ोन कई त उहो अची वेंदो, त हुन सां गॾु मां खणी वेंदमि मशीन ठाराइण जे लाइ। उहो मुंहिंजो इरादो तारीख़ सां वञण जो, पर उहो क्लास मां अलाए केॾी महिल वांगुरु थींदो, सैटरडे संडे हुनजो क्लास हूंदो आहे। सो मां इहो बसि मुंहिंजी आदत आहे त मां इंतज़ारु न कंदी आहियां ऐं जेके बि मुंहिंजा रिसोर्सिस हूंदा उन्हनि खे मां इस्तेमालु कंदे फ़ौरन खां पहिरियों पंहिंजा मसइला हल कंदी आहियां। सो हे मां ठाराइण थी वञा, अलाह कंदो त जल्दी ठही मोटी ईंदी। सो मुंहिंजी मशीन जो जेको प्रॉब्लम हो सॉल्व थी वियो। हे तेल बि वरितो आहे ऐं हिते मां अंदरि नयूं मशीन्स बि पयूं आहिनि। जेको बि मसइलो हुयो उहो हल थी वियो। घरेलू मां तव्हांखे ॿुधाईंदमि त छा प्रॉब्लम हुयो जेको मूंखां न पियो सॉल्व थिए। बिस्मिल्लाह अदा हल हाणे घर मां अची वियमि वापसि ऐं मशीन ठीकु थी वई। मशीन में मसइलो इहो हो त मशीन जो जेको मोटर हो उहो सड़ी वियो हो। सड़ी न वियो हो, माना उन में कोई प्रॉब्लम हुयो। सो चई त मां ठाहे ॾींदुमि तव्हांखे, पर जेको आहे जल्दी जल्दी ख़राबु थींदो। मां चयो पोइ चई तव्हांजी मर्ज़ी आहे, पोइ तव्हां चेंज कयो त बहितरु अथव। चए थो अदी 8-10 साल तव्हां हलायो हूंदो हिन मोटर खे। मां 15-16 साल हलायो आहे, त मोटर जो हक़ हो त उहो ख़राबु थिए। ऐं तव्हांखे ख़बर आहे मां केॾियूं रिलियूं सिलायूं माशाल्लाह पई कमु कंदी आहियां। सो हमेशह वांगुरु हर मिस्त्री मूंखे पंहिंजी मर्ज़ीअ जो तेल ॾींदो आहे, पोइ चवंदा आहिनि त जेको तव्हां पहिरियों तेल पिया विझो इहो सही न आहे। सो हिन बि पंहिंजो तेल ॾिनो। सो अल्हम्दुलिल्लाह मशीन ठीकु थी वई ऐं मां ॾाढी ख़ुशि आहियां। बेल्ट बि चेंज करायोमांसि। ॿियो बि अलाए छा हुयसि, हिकु ॿ मसइलो को लूज़ हुयसि, नट वट सॼा टाइट करे ॾिनई। सो फ़िलहालु मां हिन में इहो मेरो कपिड़ो विझी छॾियो आहे, छो त हिन में इलाही तेल ॾिनल आहे। त इहा हिते ई पई हूंदी ऐं मां साफ़ पटींदमि। फ्राई करणु हे अॼु असांजी जो ॾींहुं आहे इफ़्तारी जो, छो त अञा ताईं माशाल्लाह ईशल असां वटि आहे। असां चाहियूं था त हुनखे थोरो मज़ो करायूं। ऐं सुराण हिते स्टफ्ड मिर्च आहिनि जेके जर्मन मिर्च वॾा वारा, उहे तयारी थी करे ऐं मां दही फुल्कियूं ठाहींदमि ऐं प्लस मां हे समोसा ठाहिया आहिनि ऐं अञा कुझु बचियल आहिनि। हे पटियूं जेके पाण ठाहियूं मां हाणे हे हार्ट शेप
समोसा आहिनि, हे लवली स्प्रिंग समोसा। त इहे असांजी तयारी हली रही आहे इफ़्तारीअ जी। सो अॼु असांजी इफ़्तारी डे आहे। हाणे मां कमु कंप्लीट करे वठां। them well till sugar is dissolved। हिते मां पचायां थी दही फुल्कियूं ऐं जेको पापड़ियूं सॉरी पकोड़ा समोसनि जी जेके पटियूं बचियूं उन्हनि मां जेको आहे नमक पारा ठाहे छॾिया आहिनि, छो त जेको फिलिंग हुई उहा ख़तमु थी वई। त हाणे पटियूं ज़ाहिरा छा रखी कयूं ॿिनि समोसनि जूं, इन करे मां हिन मां नमक पारा ठाहे छॾिया। हिते दही फुल्कियूं रेडी थी थियनि, हुते सुराण पंहिंजो ड्रिंक थी ठाहे ऐं अञा अलाए छा छा पचंदो ख़बर न आहे। ऐं असां लॻा पिया आहियूं हिते, ऐं जीअं ई असांजी टेबल रेडी थींदी त असां ज़रूरु तव्हां सां उहा बि शेयर कंदासीं। ऐं हीअ रमज़ान में असांजी पहिरीं इफ़्तारी हूंदी जेका एतमाम सां थी थिए। सुराण हे ज़बरदस्त ड्रिंक ठाहियो आहे ऐं इन जी ज़रूरु रेसिपी पंहिंजे चैनल ते शेयर कंदी, वाह जी हूंदी। ऐं हिते हिकिड़ा हे पोटैटो वेजिस जा ठाहींदी पकोड़ा शायदि, त इहो अञा हिन जो कमु अध में आहे। ऐं मां हिते ठाहे चुकी आहियां, दही फुल्कियूं मुंहिंजूं रेडी आहिनि ऐं हे समोसा बि रेडी आहिनि, थोरा नमक पारा। सो अञा कमु हले थो पियो। अॼु चुल्हे जो जेको हशर ख़राबु थी वियो आहे बुरी तरह। हिते हे पोटैटो वेजिस जा पकोड़ा जेके आहिनि सुराण जा पचनि था, कढिया अथई हिकिड़ा। ऐं अञा स्टफ्ड मिर्च जेके अथसि उनखे उहे फ्राई करणा आहिनि। अलाह अलाह करे हिननि मिर्चनि जो बि वारो अची वियो ख़ैर सां। ऐं सुराण हिते पंहिंजी डिश ऐं चटणी रेडी करे रखी आहे, त जीअं ई इहे पची वेंदा त इन्हनि जो हिन में फ़ोटो कढंदी। सो इहो असांजो हिते सिलसिलो जारी आहे। ऐं हिन पासे ही जेके पोटैटो वेजिस हुया उहे सॼा पकोड़ा पची विया आहिनि। सो इहा आहे सूरत हाल। सो इफ़्तारी जी टेबल जी मां वीडियो कोन भरे सघियमि, छो त अज़ान अची वई देरि पई थी। त उनखां पोइ खाई पी नमाज़ पढ़ी सांझे जी मां ईशल कंटिन्यू हिते खेॾूं पिया। सो इहे गेम असांजी हिते ख़तमु था कयूं हाणे, छो त सुभाणे नमाज़ पढ़णी आहे, देरि थी वेंदी। व्लॉग बि जेको आहे मूंखे फिनिश करिणो आहे। सो हाणे हलूं था, तव्हां सां थोरी गपशप कंदासीं। हाणे स्क्रैबल खेॾी पूरी कई ऐं ईशल अॼु राति बि हिते आहे, छो त अॼु आहे कराची में जलसो वॾो। त मुंहिंजे भाउ चयो त मूंखे टाइम न मिलंदो ऐं रोड रस्ता इलाही बंदि हूंदा, त ऐं हुनजी ड्यूटी बि आहे हुते। त चई मां 2-3 बजे खां पहिरियों वांदो न थींदमि, इन करे हिते ई हुजे। सो अॼु ॿी राति बि ईशल हिते ई आहे। सो असां हुन सां ॾाढो मज़ो कयोसीं ऐं अॼु मां इलाही ख़ुशि थियमि, इलाही इलाही इलाही, छो त मुंहिंजी मशीन ठही वई। जेको बि फॉल्ट हुयो बहरहाल उहो ठीकु कयो वियो, सही थी वियो। ऐं उनखां सवाइ मां अॼु सिलाई बिल्कुलु न कयमि, छो त उनखे ॾाढो सारो तेल ॾिनल हो। त मां चयमि भली इहो थोरो ड्रॉ करे वठे मशीन बि तेल जो। हालांकि मां तेल ॾींदी रहंदी आहियां, पर हुन त माण्हू अजीब अजीब उथलाए पुथलाए खोलिया पुर्ज़ा, त उन्हनि सभिनी खे तेल वेल ॾेई वरी नट टाइट करे ॾिनई, त फस्ट क्लास थी वियो। ऐं हिकिड़ो टक टक जो आवाज़ु घणो पई करे, त उहो बि हाणे हुनजो जेको आहे घटिजी वियो आवाज़ु। त मज़ो आयो ॾाढो मूंखे, पर मां सिलाई इन करे ई न कई त जीअं अॼोको ॾींहुं मशीन बि रेस्ट करे ऐं तेल बि चङी तरह सां जज़्ब करे। ऐं उनखां अलावा ईशल जे करे अॼु असां सोचियोसीं त थोरो इफ़्तारी जो इहतमाम था कयूं, त उहो बि कयोसीं। ऐं हिन बि ॾाढो इंजॉय कयो माशाल्लाह। न त तव्हां रोज़ु असां ॾिसंदा आहियो सिंपल खाधो हूंदो आहे, कॾहिं कॾहिं कुझु स्पेशल पचाईंदा आहियूं। सो बहरहाल अल्हम्दुलिल्लाह ॾाढो सुठो ॾींहुं गुज़रियो, ॾाढो बहितरीनु ॾींहुं गुज़रियो। ऐं सुभाणे खां इंशाल्लाह इरादो इहो ई आहे त मां वरी सिलाई शुरू कंदमि। ऐं हादीअ जा 2 फ्रॉक कटिया पिया आहिनि, उहे सिबां। उनखां पोइ 2 वरी स्पेशल ईद जा सिबणा आहिनि, त उहे बि हे त घर जा थी सिबां लॉन वारा। त सो बसि इहो अलाह कंदो सिलसिलो हलंदो रहंदो। अलाह चाढ़ाईंदा आहिनि ज़िंदगीअ में। ऐं जेतिरो मुंहिंजी मशीन जो इस्तेमालु आहे, जेतिरो घणो मां हलायां थी उनखे यूज़ थी कयां, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे ख़राबु थियण त हक़ कान्हे। त बसि इहो अॼु जो मुंहिंजो व्लॉग हुयो। मूंखे उमेदु आहे अॼु जो व्लॉग तव्हांखे पसंदि आयो हूंदो। ऐं समोसा जेके मां ठाहिया हार्ट शेप वारा, उन्हनि जी मां अलॻि सां वीडियो ठाही आहे, उहा इंशाल्लाह मां सुभाणे शेयर कंदमि। ॾाढा टेस्टी, ॾाढा मज़ेदार समोसा ठहिया। त उहा वीडियो तव्हांखे सुभाणे मिली वेंदी, बसि एडिट करणी आहे थोरी घणी। त मोकिलायूं था हाणे। अलाह साईं तव्हांखे सलामत रखे, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। इंशाल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वरी मिलंदासीं। तेसिताईं अलाह वाही।